हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरत समेत 6 ॼणनि जा लाश ठाहिया आहिनि। बिनियारी फ्रूट ऐं हटड़ी थाणे जी हदुनि मां 4 लाश ठाहिया आहिनि, जिन जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश ईदी रज़ाकारनि हवाले करे छॾिया। अवांखे आगाह करे रहिया आहियूं त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरत समेत 6 ॼणनि जा लाश ठाहिया आहिनि। बिनियारी फोर्ट ऐं हटड़ी थाणे जी हद मां 4 लाश ठाहिया आहिनि, जिन जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश ईदी रज़ाकारनि हवाले करे छॾिया। अवांखे आगाह करे रहिया आहियूं त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरत समेत 6 ॼणनि जा लाश हथाया आहिनि। पिंजारी फोर्ट ऐं हटड़ी थाणे जी हदुनि मां 4 लाश हथाया आहिनि। पुलिस ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश ईदी रज़ाकारनि हवाले करे छॾिया। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरत समेत 6 ॼणनि जा लाश हथाया आहिनि। पिंजारी फोर्ट ऐं हटड़ी थाणे जी हदुनि मां 4 लाश हथाया आहिनि, जिन जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश ईदी रज़ाकारनि हवाले करे छॾिया आहिनि। आगाह करियो कि अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरत समेत 6 ॼणनि जा लाश हथाया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे हैदराबाद खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फिरोज़ बबर। जी फिरोज़, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरत समेत 6 ॼणनि जा लाश ठाहिया आहिनि। वधीक तफ़सील न आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 4 अणॼातल लाश हथिया आहिनि, जिन मां 2 लाश पिंजारी थाणे जे हद मां मिलिया आहिनि ऐं उन मां बि हिकु वाह में ॿुॾी पहुतो हो, जॾहिं त हिकु नामालूम लाश फोर्ट थाणे जे हद मां मिलियो आहे, जेको ट्रेन जे हेठां अची पहुतो, जॾहिं त चौथों लाश जेको आहे उहो हटड़ी थाणे जे हद में मिलियो आहे। ईदी सेंटर वारनि जो चवणु आहे त 4 ई नामालूम लाशुनि खे ईदी रज़ाकारनि पारां गुसल ऐं कफ़न ॾेई कानूनी कार्रवाई खां पोइ दफ़न कयो वियो आहे। पुलिस जो हिन मामले जो चवणु आहे त इन मामले जी वधीक जांच जारी आहे। जी ठीकु आहे फिरोज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।